अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हां सां हिकु अहम ख़बर शेयर कंदा हलियूं। अब्दुल मन्नान अब्बासी उर्फ मामा नालू बिल्कुलु ठीक ठाक आहे। उन जी मौत वारी ख़बर बिल्कुलु कूड़ी आहे। रोबी अली उन सां गॾु हिकु वीडियो पैगाम ॾिनो आहे त अलाए कहिड़ा कूड़ा माण्हू आहिनि जेके ही अफ़वाहूं फैलाईंदा आहिनि ऐं इहो न सोचींदा आहिनि त उन्हनि जे घर वारनि ऐं उन जी फैमिलीअ ते कहिड़ो असरु थींदो। अचो त हीउ वीडियो ॾिसूं। अल्हम्दुलिल्लाह मामा ठीक आहे। असां गॾु आहे, असां शूट ते मौजूदु आहियूं ऐं जीअं मां पहिरीं बि चई चुकी आहियां, ख़बर न आहे त बार के उहे माण्हू आहिनि जेके आर्टिस्टनि जी ख़बर हलाइनि था, उन्हनि जी फैमिली खे, उन्हनि जे दोस्तनि खे एतिरी मतिलबु टेंशन ॾियनि था। मामा एतिरो परेशान आहे। मूंखे चयो मामा ॾिसो मूंखे मां कीअं माण्हुनि खे ॿुधायां त अल्हम्दुलिल्लाह मां ठीक आहियां। मामा तव्हां पाण ॿुधायो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मुझे सिंध वासी सिंध खां सॼी दुनिया में रहंदड़ सभु सिंधी, मुंहिंजा भाउ, मुंहिंजो भेनरूं, मुंहिंजा परस्तार, अस्सलाम वालेकुम। यार मदद असां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हीउ ॿियो दफ़ो हिकिड़ी अलाह पाक जी ख़बर हली आहे जंहिंमें मौत जी ख़बर हुजे। तव्हां छा था सम्झो त इहा ख़बर मां दुनिया जे कहिड़े खिते में हुजां, मुंहिंजे कहिड़े शहर में हुजां, मुंहिंजे ॿारनि बचनि, मुंहिंजे औलाद, मुंहिंजे माइटनि में आर्टिस्टनि में केतिरा असर पिया हुआ, कहिड़ी टीवी ॾिठियूं, ही कहिड़े क़िस्म जो मुंहिंजो दुश्मन आहे दोस्त जो, कहिड़े क़िस्म जो कमु करे थो। ॿियो दफ़ो रूबी जे लाइ, शमर मीरानी जे लाइ, असांजे मुमताज़ मोलाई जे लाइ, मुंहिंजे लाइ, फुरहत मुतला न्याज़ी जे लाइ, फुरसत आर्टिस्ट जे लाइ अहिड़े क़िस्म जो कमु हलाइनि था। हाणे असां मजबूर थी विया आहियूं त असांखे छा करिणो घुरिजे, या असांखे कानून चालू करणु खपे, कानून तरफ़ वञणु खपे त जीअं असांखे परस्तारनि खे, असांजे घरवारनि खे अहिड़े क़िस्म जो दिल्ली सभु दोस्त मूं त नफ़्स ज़ाइक़तुल मौत जो ज़ाइक़ो हर इंसान खे चखणो आहे। अहिड़े क़िस्म जी ओचितो सोशल मीडिया ते सिर्फ़ु पंहिंजो पाण खे रेटिंग जे लाइ पंहिंजा पेज मथे करण जे लाइ मां सम्झां थो उहो पंहिंजे सचे पेज जो पुटु ई हूंदो। अहिड़े क़िस्म मूंखे इंतिहाई तकलीफ़ पहुती आहे मुंहिंजे आर्टिस्टनि खे, मुंहिंजे घर वारनि खे। ताकी असां ख़बर ॿुधायां त मुंहिंजी दिलात आहे बीमारी उहो लाड़काणे जो पहुतो जंहिं तव्हां छा था सम्झो हिकिड़ो माण्हू हॉस्पिटल में पाण डॉक्टर खे ॾेखारण वियो आहे, कहिड़े क़िस्म जी ख़बर पवे, तव्हां छा था सम्झो हुनजी कैफ़ियत छा हूंदी, मुंहिंजे बचनि जी कैफ़ियत छा हूंदी। इंतिहाई दिली सरगोसी आहे। अलाह ताला सभिनी खे आबाद कंदो, मुंहिंजी दुआ में ऐं ज़िंदा आहियां पंहिंजे आर्टिस्टनि सां, पंहिंजे बचनि सां, पंहिंजे औलाद सां, पंहिंजे घर सां, सभिनी जी महिरबानी। मामा तव्हां ख़ुशि हूंदो ऐं प्लीज़ तव्हांजी तरफ़ बि रिक्वेस्ट था कयूं त अहिड़ियूं ख़बरूं हलाइणु बंदि कयो जंहिंसां असांजी या असांजे आर्टिस्टनि जी या उहो पब्लिक जेको मामा सां या असां सभिनी सां मुहबत थी करे जिन दिलदारी थी थिए। ख़ुदा